जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु मोरे शहर में मौजूदु आहियूं। हिते तक़रीबन 3 खां 4 हज़ार घर आहिनि जंहिंजो रस्तो बंदि आहे ऐं हीअ एहतिजाज जेको आहे सो गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हली रहियो आहे। सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां सभु ॿुधो पिया, पढ़ो पिया ऐं हिते जी जेका लोकल मीडिया आहे या जेके सिंधी अख़बारूं आहिनि पंहिंजूं उन्हनि में एॾी का कवरेज न पई मिले, जॾहिं त हीउ ॾाढो हसास मसइलो आहे ऐं 5 खां 8 हज़ार हिकिड़ी आबादीअ ते मुश्तमिल 3 पाड़ा आहिनि जंहिंजा रस्तो बंदि कयो वियो आहे। इहो रस्तो पीर साहब पागारे जे जेको आहे सो हिकिड़ी मिल्कियत हुई उन में ठहियलु आहे। पाण हिन ते जेको आहे सो दोस्तनि सां टाइम कचहरी पिया रखूं। हिन वक़्तु असां मोरो प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं। बिल्डर आहे अल-अमीन बिल्डर्स कंपनी जे जेको आहे सो ॾाढ जे ख़िलाफ़ु उन्हनि रस्तो बंदि कयो आहे। जाम साहब मौजूदु आहे, असलम कोरेजो साहब पाण जेको आहे सो यूनाइटेड पार्टी जा अॻुवान आहिनि। साईं जेको अवामी वर्कर्स पार्टी जो अॻुवान आहे साईं यूनुस राहू साहब। असां साईं यूनुस राहू सां कचहरी कयूं था। साईं हीअ अल-अमीन बिल्डर्स वारनि रस्तो बंदि कयो आहे। तव्हां हिन ते पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। हीउ शहर जो अहम मसइलो आहे। तव्हां शहर जा मौजूदु माण्हू आहियो ऐं सियासी समाज जी वर्कर बि आहियो, मरकज़ी अॻुवान आहियो। इहो सुवाल साॻियो सिंध जी आवाम ॾांहुं बि आहे त हू हिन मुल्क जे अंदरि इहो सम्झे त हीउ मुल्क हिन जो इंतिज़ामी ढांचो कीअं पियो कमु करे। हिकिड़ियूं 3 कॉलोनियूं आहिनि, पीर कॉलोनी, अहमदाबाद कॉलोनी ऐं ॿी कॉलोनी कहिड़ी साईं? मेहराण कॉलोनी। हाणे इहे 3 कॉलोनियूं माण्हू आहिनि जेके दरस रोड जूं कॉलोनियूं आहिनि ऐं उनजे साम्हूं मुंड में हिकिड़े वक़्त में पीर साहब पागारे जो बंगलो हो ऐं बैदि में उहो जेको आहे सो हिकिड़ी बिल्डर्स कंपनी खे ॾिनो वियो ऐं उन दौर में जेको उते वाटर कोरस हो, जेको रस्तो हो, घिटी हुई, उहा बंदि कई वई आहे। हाणे इंतिज़ामिया खे हिकिड़ो सुवाल आहे त बाबा इंतिज़ामिया जी ज़िमेवारी छा आहे हिन मुल्क जे अंदरि, हिन शहर जे अंदरि? छा माण्हू पंहिंजा मामला पाण निबेरीनि? जेकॾहिं माण्हू पंहिंजा मामला पाण निबेरीनि था त पोइ वाक़िया हिकिड़ा अहिड़ा थियनि था। जेको ताज़ो ई हिकिड़ो नौजवान असांजो जेको आहे सो इन ई नंढड़े मामले ते क़तलु थी वियो आहे, अब्दुल गफ़ार सोलंकी। असां उन में बि सम्झूं था त हितां जी इंतिज़ामिया मुलवस आहे। जॾहिं रियासती इदारा पंहिंजो कानूनी ऐं जेको हुनजो ज़िमेदारी आहे उहा पूरी न कंदा ऐं माण्हू जॾहिं पाण उहे मामला पाण निबेरींदा त पोइ माण्हू पंहिंजी सम्झ मुताबिक़, पंहिंजे तरीक़ेकार मुताबिक़ ईअं ई निबेरंदा जेकी उन्हनि जी सम्झ हूंदी, जंहिंमें अब्दुल गफ़ार जहिड़ा नौजवान क़तलु थी विया। ऐं असां नथा चाहियूं त मोरे में अहिड़े क़िस्म जो वरी को वाक़ियो थिए। उन जे करे इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त बाबा जेकी हुननि जी प्रॉपर्टी आहे रिकॉर्ड मुताबिक़ उन्हनि खे माप करे उहा उन्हनि खे प्रॉपर्टी पंहिंजी अलॻि करे ॾिनी वञे। बाक़ी जेको रस्तो आहे, जेको वाटर आहे, उहो माण्हुनि खे आज़ादु करे ॾिनो वञे त जीअं उन आबादियुनि में अॻे ई घिटियूं सोड़ियूं आहिनि, अॻे ई उते को बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे को। केरु बि वञी ॾिसे त उते पाणी जी निकासी जो इंतिज़ाम बि मड़ई आहे, उते का पकी घिटी कान्हे का ठहियल, सोड़ियूं घिटियूं आहिनि। उते बि जेकॾहिं रस्ता बंदि थींदा त माण्हुनि खे तकलीफ़ थींदी ऐं माण्हू दाहूं कंदा। उन जे करे न साॻी जॻह सिंध जे आवाम ॾांहुं बि हिकिड़ी गुज़ारिश आहे त भाई हिन मुल्क जे अंदरि बहरिया टाउन ठाहियो, हज़ारे सालनि खां रहंदड़ माण्हुनि खे ज़बरदस्ती तशद्दुद करे तव्हां लॾायो था। DHA ठाहियो, हज़ारे सालनि खां रहंदड़ माण्हुनि खे तव्हां ज़बरदस्ती करे लॾायो था। त हिकिड़े पासे रियासत जो किरदारु इहो आहे त उन्हनि खे जाइज़ करार था ॾियनि, ॿिए पासे जेके सदियुनि खां रहंदड़ माण्हू जन वटि को घर बि कोन्हे को। ऐं हिकिड़ो अहिड़ो मुल्क या ख़ासि तौर ते सिंध जो ज़िक्र कजे त सर्वे रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे अंदरि 80% हारी जेके रहनि था उहे जिन घरनि में रहनि था उन्हनि घरनि जा मालिकाना हक़ उन्हनि वटि कोन्हनि के। ॿिए पासे उन्हनि माण्हुनि खे तव्हां जेको आहे सो पंहिंजो घर जो रहाइश जो हक़ न पिया ॾियो। वेझ कल्ह की ॻाल्हि आहे त एरीगेशन में जेके माण्हुनि वटि घर कोन ईअं वेठा उन्हनि खे ज़बरदस्ती लॾायो वियो। असां मञूं था त कानूनी तौर ते उन्हनि खे हक़ न आहे, पर आइनी तौर ते रियासत जी बि ज़िमेदारी आहे त माण्हुनि खे घर मुहैया करे। त हिकिड़े पासे तव्हां बिल्डर्स माफ़िया जेके वॾा सेठियूं आहिनि उन्हनि खे तव्हां पूरी इजाज़त ॾियो त जिथे वणेव ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदा वरितो, माण्हुनि जा रस्ता बंदि कयो, माण्हुनि जूं घिटियूं बंदि कयो। ऐं ॿिए पासे जन माण्हुनि वटि घर बि कोन्हे को, मिड़ई किथे वेठा आहिनि, उन्हनि खे उतां बि लॾायो पिया। इन सॼे अमल जी असां मज़मत कयूं था ऐं घुर था कयूं त हिन मामले खे फौरी तौर ते निबेरियो वञे।
हेॾो फेस सफ़ा विचड़े ते सही आहे। इहो अलमीन जेका बिल्डर माफ़िया आहे जंहिं हिते पूरे शहर जा रोड रस्ता बंदि कया आहिनि, हिननि जूं मुख़्तलिफ़ कॉलोनियूं सरकारी भॼन बि ठहियल आहिनि। हींअर बि हिननि विच शहर में गोल्डन ग्राउंड जो रस्तो सोढ़ो करे छॾियो आहे ऐं माण्हुनि खे वॾी तकलीफ़ पहुचाए रहिया आहिनि। उन सिलसिले में रोज़ मोरे शहर में अलमीन बिल्डर्स कंपनी माफ़िया जे ख़िलाफ़ एहतजाज थिए थो, मुज़ाहिरा थींदा। हिन वक़्तु सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी अॻवान जाम असलम कोरेजो साहिबु इन बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। ॾिसो, जीअं यूनुस राव शयुनि खे ॿुधायो आहे, इहो ठीकु बिल्कुलु मां ईअं ई ॾिसां थो त जिते हुकुमरानी न हुजे, जिते अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो कमु हुजे, जंहिंखे जिते वणे उते कब्ज़ो करे, जंहिंखे जिते वणे गिटी बंदि करे, जंहिंखे वणे त शाख बंदि करे, वाटर बंदि करे, इन करे हीउ सॼो ख़राबु हुकुमरानी जो नतीजो आहे। मां हिकिड़ो जेको 20 साल जेको बेनज़ीर जे वाक़िए खां पोइ ख़ुशूसन जेके रिकॉर्डनि में मुख़्तियारकारनि SDM ऐं DCA ताईं जेके रदो बदल थिया आहिनि खाता, जेकॾहिं इहे दुरुस्त थियनि त हिते इमाम बारगाह वारे पासे हिकिड़ी मीटिंग हुई दोस्त सूर्य वटि, त चए पियो तव्हां 2 ट्रकूं क्रॉस कनियूं, हाणे 2 कारूं त जा हिकिड़ी कार सुरम सां थी क्रॉस करे। ईअं एॾा वॾा रस्ता हुया, एॾा सॼा भॾा पियल सरकारी, हिते अलाए केतिरियूं सरकारी खॾूं हुयूं ऐं उहे खॾूं अॼु बि उन्हनि ते कब्ज़ा थियनि पिया। थोरियूं वञी के बचियूं आहिनि, उन्हनि खॾुनि ते कब्ज़ा था थियनि, वाटरनि ते बि कब्ज़ा थियनि, शाखुनि जे भॾनि ते कब्ज़ा थियनि। ऐं इहो छा आहे, माना हुकूमत जे हुजण जो तसवर आहे। ऐं ॿियो जेको लोफर आहे या जेको कब्ज़ा खोर आहे या जेको ग़लति कमु कंदड़ आहे या जेको ड्यूटी न कंदड़ आहे, उहो तकड़ में पावर वारी पार्टी जॉइन छो थो करे? उनजो सबबु इहो आहे त हुनजी हिते ई हुनजो खांचो आहे, उते ई हिनजो जुगाड़ आहे। त हीअ जुगाड़ी हुकूमतूं जे जुगाड़ ते हलंदियूं त माण्हू काॾे वेंदा? यकीननि माण्हुनि खे पोइ शॉर्टकट करिणो थो पए, ग़लति रस्तो अपनाइणो थो पए। उन करे हीअ हुनजी कड़ी आहे। हीअ जेको वाटर वारो मामिलो आहे, हालांकि हिन में त एॾे वॾे मामले में वञण जी ज़रूरत ई कान्हे, पर मूंखे ख़बर कान थी पए त अलमीन बिल्डर वारा हिन ते मज़द छो आहिनि। न त मालिक सां ॻाल्हाइबो आहे न, बाबा जो वाटर आहे त तूं असांखे माप करे छो ॾिनो आहे? पीर साहिबनि जी प्रॉपर्टी हुई, बंगलो हुयो, हुनजा मुरीद संभालींदा हुआ, त कॾहिं बि कंहिं माण्हूअ खे दड़को न ॾिनो हुयो त तव्हां बग़ैर पुछे बि भत छो था कयो? हिते जनाज़ा थींदा हुआ, माण्हुनि जूं गमियूं ख़ुशियूं हिन प्लाट में थींदियूं, कॾहिं बि कंहिं कोन रोकियो, न मुरीद न पीर साहिबनि जे तरफ़ां। पर हींअर वफ़द तयारु थियो आहे, असांजे दोस्तनि जो राब्तो आहे, यकीननि पीर साहिब जे ख़ानदान सां राब्ते में अची विया आहिनि। हिते उनजे मुरीद जेको आहे, कोई उनजे तरफ़ खां जेका इहा आहे, उनजी बि शिकायत उहो सॼो रिटर्न में अची वियो आहे मामिलो, उन मालिकनि सां मिलिबो। हीअ एॾो वॾो मामिलो कोन्हे जंहिं ते असांजा दोस्त हरू भरू मस्जिद थी बीह रहिया आहिनि। बाक़ी ओवरऑल जेके बि खॾा, हाणे जीअं हीउ ताज़ो जेको वाक़ियो थियो आहे, सरकारी प्रॉपर्टी आहे, पर सरकार ओन कान थी करे। ग़रीबनि जे लाइ, असां जहिड़नि जे लाइ त मुड़ुसु माण्हू आहे, पर ॾाढनि मुड़ुसनि जे लाइ हिते मार्केटूं ठहियूं पियूं आहिनि। खॾ उते हिते मोरे में, मोरो ज़िले जो एॾो वॾो शहर थी वियो आहे, कारोबारी हिते मोरे में कम्यूनिटी हॉल कोन्हे को, हिक खां वधीक हिते पार्क कोन्हनि के। हिते अलाए केतिरा वार्ड वाइज़, मोहल्ले वाइज़ पार्क हुजणु खपनि। ॿियो न करे सघिया आहियो, प्लाटिंग वारा पार्क न ॾेई सघिया आहिनि, त घटि में घटि तव्हां सरकारी प्लाटनि ते पंहिंजो अख़्तियार, उते पंहिंजो कब्ज़ो पंहिंजो करे तव्हां उते माण्हुनि खे कम्यूनिटी हॉल के पार्क के हलंग, लेडीज़ जा पार्क अलॻि थी पिया सघिया, ॿारनि जा, मर्दनि जा अलॻि अलॻि पार्क। खोड़ शहर आहिनि, नौशहर में हिकिड़ो वॾो, पर सकरट में 2-3 मिसाल आहिनि जेके बहितरीनु पार्क आहिनि। उन्हनि जी टाइमिंग आहे त हिन टाइम ते लेडीज़ ईंदी, हिन टाइम ते नंढा ॿार, फैमिलियूं, हे सॼो पैटर्न ठहियलु आहे। हिते बि अलाए केॾा वॾा मां प्लाट थो ॾिसां, पर उहे ईअं ई उन तलाउ बीठो आहे, पर उते वलार थियल आहे त हीअ फलाणे खान जो कब्ज़ो आहे, हीअ हद हुनजी अलाट थियल आहे, उहा हुनजी अलाट थियल आहे, हिनजी। इन्हनि मुख़्तियारकारनि, इन्हनि SDMनि जेको हिते खानो ख़राबु कयो आहे, जेके माण्हुनि खे प्रॉपर्टी। हाणे मिसाल हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां, हीअ ढक आहे, हीअ पंहिंजो कोस घर आहे गचेरे रोड ते, उहो हिक खां वधीक 4-5 माण्हुनि खे अलाट थियल आहे। उते कासाई जानवर कोई नथा सघनि, इहे अस्पताल वारा, बाबा इहो अलाट थियल आहे 5 माण्हुनि खे, हिकिड़ो मालिक नथो थिए, रोटी खॾा आहिनि। ऐं हीअ कासाई रोडनि ते बि था जानवर को आहिनि, ॿार स्कूल था वञनि, ख़ौफ़ थो थिए। असां पाण ॾिसूं था जानवर खे लेटा वेठा आहियूं, फटके पियो थो, हीअ रोडनि ते, हुननि ते, हुते हीअ पोज़ीशन हिते जी इंतिज़ामिया पोयों टेन्योर बि ख़ैर सां मेमून साहिब जो पूरो थियो, ऐं हीअ उन में बि पंहिंजो सरकारी शयूं संभाले न सघिया। पर हिन खे मथां खां ई को चयल आहे त बाबा इहा पैकेज आहे। ईअं ई एरिगेशन जो हिकिड़ो आहे, हेॾे स्कार्प वारनि जो 2 करोड़नि जो प्रोजेक्ट आहे, उन ते कब्ज़ो आहे गचे रोड ते। ईअं जेको कल्ह ड्राफ्ट थी आहे त ग़रीबनि खे हटायो अथनि, पर कंहिं अमीर जी बिल्डिंग त का ॾिसियो का नथी हुजे। मां SDM साहिब खे ऐं ख़ुशूसन जेका एंटी इंक्रोचमेंट जा सरबराह आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश थो कयां, बाबा तव्हांजे अमीरनि खां शुरूआति कई त ग़रीब गुरबो पाण ई घर पंहिंजा ड्राहे वेंदो, ख़ाली करे वेंदो, रस्ता ख़ाली करे छॾींदो। ऐं असां इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु आहियूं ई कोन। असां चऊं था त जेके रोडनि जो नेशनल हाईवे खां वेंदे लिंक रोडनि ते जेके बापू सरकारी आहिनि, उहे आजू थियनि, जे न अञा 5-10 सालनि खां पोइ असां लोड़ींदासीं।
हींअर ई तव्हां हलो हितां स्कूल खे मोकल जे हिन दादू चौक ते ॾिसो त कीअं ब्लॉक थी थो वञे। हितां तव्हां पंधु नथा वञी सघो, मासूम ॿारनि खे वठी तव्हां नथा वञी सघो, अलाए केतिरा थेला था खाओ घर ते वञण ताईं। उन करे हुकुमराननि खे गुज़ारिश आहे, जेके ख़ुसूसन एंटी इंक्रोचमेंट वारा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त बाबा पुराणा नक्शा ख़ुसूसन बेनज़ीर जे वाक़े खां अॻु में जा रिकॉर्ड तव्हां खणो। उन्हनि में इहो वाटर पियो आहे, जेको मालिकनि वटि रिकॉर्ड पियो आहे, उहो बेनज़ीर साहिब जे शहादत खां पहिरियां जो पियो आहे, उन में आहे, उन खां पोइ वारे में गुम आहे। हाणे हितां सम्झ कान थी पए यूनुस खीसे मां घरां निकिरे त खीसो भरियल आहे, हेसि ताईं पुॼे त आहे ई कुझु कोन, कटियो किथे खीसो, उन कटण वारे खे इहो जेको जिन रिकॉर्ड ख़राबु कयो आहे हिन विच में, उन में मुख़्तियारकार आहे, तपदार आहे, ऐं उहे ॾिसो न उन्हनि जूं निशानियूं, त उन्हनि तपेदारनि ऐं मुख़्तियारकारनि खे ॾिसो त ॼण इलाइक़े जा MP MLA जेतिरा बंगला घर ॿियूं गाॾियूं रखियो था, उन्हनि एॾी खुर्द बुर्द कई आहे। उन्हनि खे असां गुज़ारिश था कयूं त कोर्टूं हिननि मामलनि में मुदाख़लत कनि। ॿी सूरत में अनारकी पकड़बी, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु दाऊं, ऐं हीउ हिकिड़ो वाक़ियो 2 ॾींहं पहिरियां हिते थियो आहे, पर सॼी सिंध जे अंदरि जेके वाक़िया चवंदा, जेके झेड़ा चवंदा, उन में तक़रीबन तव्हां ॾिसंदो त सरकारी ज़मीन तां, सरकारी भॾे तां, सरकारी हुन तां प्लाट तां इहे झेड़ा पिया थियनि, माण्हू पाण में जेके मारनि था। इन करे ख़ुदारा मां DC साहिब खे गुज़ारिश कयां थो, मोरे जे AC साहिब खे गुज़ारिश कयां थो त हिननि मामलनि जो नोटिस वठो, जे न त अनारकी पकड़िजी चुकी आहे, इन सां मामला ख़राबु थींदा। तो उन करे जेको वाटर आहे उहो प्रॉपर उनखे 16.5 फुट उनजी माप ॿुधाई थी वञे, उनखे 16.5 फुट खां बि जेको वधीक जेकॾहिं पुॼे बिल्डर खां त उहो महिरबानी करे, जिन त 16.5 फुट सां हथ चुरांद न थिए। ऐं सॼो 3-4 पाड़ा आहिनि, 3-4 हज़ार घर आहिनि जेके मुतासिर थियनि था। उन्हनि जो इहो मुतालबो आहे यूनाइटेड पार्टी समेत शहर जूं सभई क़ौमी सियासी जमायतूं, सियासी जेके कारकुन आहिनि हिन जी हिमायत कंदा, त हिते तव्हां गली ॾिनी। महिरबानी। असां गुलाम अब्बास जेको आहे हिनखे त मां ख़ुशि कयो आहे।